This class we discussed about present simple tense and the topic was subject verb agreement. But today in this class we are going to make the focus towards present continuous tense and the topic is same subject verb agreement. कहिड़नि subject tense सां कहिड़ा verb use थींदा. अॼु जेको हिन present continuous में असांखे सभिनी खे ख़बर आहे असांजी बेसिक नॉलेज ऐं इंफॉर्मेशन आहे बेसिक ॼाण आहे त प्रेज़ेंट कंटिन्यूअस जा हेल्पिंग वर्ब आहिनि इज़ एम आर. कहिड़ा बाबू? इज़ एम आर. ऐं वर्ब जो असां कल्ह डिस्कस कयो त वर्ब जा 4 फॉर्म फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म फोर्थ फॉर्म. लफ़्ज़ लिखियोसीं राइट, सेकंड फॉर्म रोट, थर्ड फॉर्म रिटन एंड फोर्थ फॉर्म राइटिंग. अॼु हिन क्लास फर्स्ट फॉर्म प्रेज़ेंट सिंपल में यूज़ कीअं थींदो थोरो डिस्कस कयोसीं पर अॼु हिन क्लास में पाण डिस्कस कंदासीं त प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस में वर्ब जो कहिड़ो फॉर्म यूज़ थींदो उन जा हेल्पिंग वर्ब कहिड़ा आहिनि ऐं कहिड़नि सब्जेक्टनि सां कहिड़ा वर्ब कहिड़ी जाइ ते इस्तेमालु थींदा. अॼोको टॉपिक इहो आहे. सो पाण पंहिंजे टॉपिक ते मूव था कयूं. सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट. हेल्पिंग वर्ब ॿुधायासीं त कहिड़ा आहिनि बाबू? इज़ एम आर. ऐं प्रेज़ेंट कंटिन्यूअस में वर्ब जो फोर्थ फॉर्म यूज़ थींदो आहे इंग फॉर्म. गोइंग, ईटिंग, कमिंग, राइटिंग, स्लीपिंग, वेटिंग, वेस्टिंग इन फॉर्म यूज़ थींदो आहे प्रेज़ेंट कंटिन्यूअस में. ऐं हिन जा हेल्पिंग वर्ब आहिनि इज़ एम आर. अॼु हिकिड़ो थोरो डिफरेंट वे सां सम्झो त तव्हांजी हिकिड़ी नंढड़ी टेस्ट बि थी वेंदी ऐं गॾोगॾु पंहिंजो हिकु क्लास बि कंडक्ट थी वेंदो त कहिड़नि सब्जेक्टनि सां असां कहिड़ा हेल्पिंग वर्ब लॻायूं. हिकिड़ी ॻाल्हि त क्लियर थी वई त प्रेज़ेंट कंटिन्यूअस में असां वर्ब जो कहिड़ो फॉर्म यूज़ कंदासीं? फोर्थ फॉर्म. यानी प्रेज़ेंट कंटिन्यूअस जो सेंटेंस हूंदो त इज़ खां पोइ एम खां पोइ या आर खां पोइ वर्ब जो इंग फॉर्म ई हूंदो. सही आहे बाबू? इंग फॉर्म यानी फोर्थ फॉर्म. इहा ॻाल्हि त क्लियर आहे. हाणे मूव था कयूं पंहिंजे मुख़्तलिफ़ सब्जेक्ट हिते लिखिया विया आहिनि. अॼु सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट कहिड़ा सब्जेक्ट कहिड़ा हेल्पिंग वर्ब कहिड़े सब्जेक्ट सां एग्री कनि था इहो असांजो टॉपिक आहे. त हाणे ॾिसूं था सभु तव्हां हिते सेंटेंस ॾिसंदा. टीचिंग वर्ब जो कहिड़ो फॉर्म आहे? लर्निंग, प्लेइंग, सिंगिंग, डांसिंग. जेकी बि अॼु हिते असां वर्ब लिखिया आहिनि असां वर्ब फोर्थ फॉर्म लिखियो आहे. छो लिखियो आहे? छो त अॼु असांजो टॉपिक आहे प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस ऐं प्रेज़ेंट कंटिन्यूअस मीन्स सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट. माना कहिड़े सब्जेक्ट सां जो कहिड़ो हेल्पिंग वर्ब लॻंदो. मेन वर्ब असां लिखी छॾियो आहे. हाणे कहिड़ो हेल्पिंग वर्ब कहिड़े सब्जेक्ट सां लॻंदो अॼु असां डिस्कस कंदासीं. ऐं जेकॾहिं तव्हांजे टेस्ट खे मद्देनज़र रखिजे त उते अची सघे थो. मिसाल तौर ते आई एॾो पियो आहे ऐं हितां वर्ब फॉर्म आहे त हाणे ऑप्शन अची सघनि था इज़ एम आर वर्ब. वर्ब ते पाण डिस्कस कोन था कयूं. हाणे इज़ एम आर वर्ब असांखे ख़बर आहे त आई सां असां एम यूज़ कंदासीं. आई सां एम मां रिपीट कयां पोइ हिते तव्हांजी सम्झ ते हिकिड़ी टेस्ट थी वेंदी. आई सां एम यूज़ कंदासीं. वी यू दे इन्हनि सब्जेक्टनि सां असां आर यूज़ कंदासीं. छो त मूंखे तव्हां खां पुछणा आहे आई सां एम हिकिड़े आई सां बसि. बाक़ी हाणे वी यू दे इन सां आर यूज़ कंदासीं. ही शी इट इन सां इज़ यूज़ कंदासीं. सिंगुलर को बि सब्जेक्ट हूंदो त असां हुन सां इज़ यूज़ कंदासीं. प्लूरल हूंदो त असां आर यूज़ कंदासीं. सही बाबा? कहिड़ा सब्जेक्ट कहिड़ा हेल्पिंग वर्ब? इज़ एम आर. वर्ब जो कहिड़ो फॉर्म? फोर्थ फॉर्म. इंग फॉर्म फोर्थ फॉर्म. ऐं आई सां कहिड़ो हेल्पिंग वर्ब? वी सां यू दे ही शी इट ऐं सिंगुलर जेकॾहिं को सब्जेक्ट आहे उन सां इज़ यूज़ कंदासीं. प्लूरल सां अचो त हिन पंहिंजे बोर्ड ते कुझु सेंटेंस लिखियल आहिनि इन ॾांहुं मूं ऐं इन्हनि खे सॉल्व करण जी कोशिशि कयूं. जी बाबू चए थो आई टीचिंग यू. ऑप्शन असां वटि ही आहिनि. अॼु सिर्फ़ु ऑप्शन ही आहिनि इज़ एम आर. ऑप्शन इहे इन करे आहिनि त अॼु को असांजो टॉपिक आहे प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस ऐं प्रेज़ेंट कंटिन्यूअस जो हेल्पिंग वर्ब इज़ एम आर.
The is am or I side te cha lagayo babu. I am. First sentence asan jo sawal thi. I am teaching you. सही दो बाबू असां जे टेस्ट में ऑप्शन अची आई टीचिंग यू मुख्तलिफ किस्म जा वर्ब इन फॉर्म अचे इतना ॾिसो याद कयो वर्ब हितां इन फॉर्म हुजे पो इज एम आर डू डज डिड शुड कहिड़ो बि हेल्पिंग वर्ब हुजे पर याद कंदासीं त इज एम आर प्रेजेंट कंटीन्यूअस जी ॻाल्हि पे हले असां उते आई सां एम यूज़ कंदासीं वी सां छा यूज़ कयूं आर बेसिक बिल्कुल प्रेजेंट कंटीन्यूअस जी शुरुआत पई हले अते अलॻा का हलूं ते सां छा यूज़ कयूं बाबू आई एम टीचिंग यू प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस वी आर लर्निंग इंग्लिश प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस दे आर प्लेइंग हाइड एंड सीक प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस सिंगिंग मेलोडियसली she सां छा यूज़ कयूं she is singing melodiously present continuous tense. A boy don't sing in the party. A boy eklo chukro singular aap cha use kayo. Yes, well done. The boys plural thiyo. The boys, the teachers, the doctors, the postman M-E-N. The postman hoye post M-A-N the singular thiyo. And the postman M-E-N plural thiyo. The woman W-O-A-N woman the singular thiyo. The woman W-O-M-E-N the plural thiyo to उन्हें आर लिखंदी जी बाबा the boys plural आप छा यूज़ कयूं आर असां ऑप्शन समझो ए ऑप्शन चाहे is B-M-C-R for a do और इन्हें पर do जो present continuous में कमी कोई do जो should जो would जो या बे का helping verb जो the boys are चलो our principal अचूं दा स्पेशल पॉइंट हां दा शुरू कयूं प्रेजेंट कंटीन्यूअस ते असां जे टेस्ट जे लिहाज का ही ठीक है टेस्ट के लिहाज का बेसिक लर्निंग के लिहाज का पर हां का our principal and a teacher हां जेकर एंड खां पोए आर्टिकल या our principal and our teacher तई बो मान थिया our principal and teacher छा मतलब त इहो असां जो प्रिंसिपल बा आहे पर गॾो गॾु इहो असां जो क्लास वठंदो आहे पढ़ाईंदो बा या असां खे पढ़ायो बदस तंहिंजे करे चवंदासीं इहो हिकिड़ो ॼणो थियो आवर प्रिंसिपल एंड टीचर इज वेल डन पर जेकॾहिं हुजे हा आवर प्रिंसिपल एंड अ टीचर त पोइ आवर प्रिंसिपल एंड आवर टीचर आवर प्रिंसिपल एंड यूअर टीचर आवर प्रिंसिपल एंड हर टीचर your principal and his teacher माना जेकर possessive case अचियो बथिया पर जेकर अचियो possessive case ना है तो माना इते ऐं कॉमन नाउन प्रॉपर नाउन असल में डाली का जरूरत कने और लगंदो जो तो प्रॉपर नाउन उन में आर्टिकल यूज ही कोन थींदो ऐं कल का क्वेश्चन कयो सर को ही होजे a boy and a girl is singing ना बाबू इस सेंटेंस ही गलत है छो a boy and girl जेंडर जे लिहाज का ये सेंटेंस सही है थींदो a boy and a girl are dancing या are singing a boy and a girl are थींदो न लगंदो माना उते आर्टिकल जी मिस्टेक आ जाजी जरूर लगाइणो पवंदो ठीक बाबू I as well as he कल डिस्कस कयोसी as well as some along with some together with some सिर्फ with some including some एडन मुख्तलिफ वर्ड्स जेकर द सब्जेक्ट अलग कयान we have to keep the helping verb according to the first subject discuss क्यों नहीं so I as well as he subject in a subject बहन I बा and he बा पर discuss क्यों है ऐसा learning कई जनाब as well as subject अलग कया वजन उन्हें टाइम दियो पहले सब्जेक्ट नजर रखी उन्हें के मद्दे नजर रखी उन्हें मुताबिक असा के हेल्पिंग वर्ब पुट अप करणो पवंदो सो अदी छा रखा जे इज एम आर ट्रे ऑप्शन ए वेडर क्लेपिंग फॉर वेरी नाइस so very nice the teacher with his students now the girl has responded really well now we are moving to other boys ji babu the teacher with his students महान ऑप्शन असा ट्रे प्रेजेंट कंटीन्यूअस का असा सिखो इज
MR. जी बाबू. जी R. जी. Is छो. So इसलिए कि ही सिंगल ही आए मतलब विथ लगवाने सा मतलब ये जना इसवाई तुम अनाउंसमेंट कहिला वर्ड बुधायो त सब्जेक्ट हिन लफ्ज़न सां अलॻि कयो as well as together with along with including या सिर्फ विथ सां सब्जेक्ट अलॻि कयो त पहिरे सब्जेक्ट ते फोकस कयो हा द टीचर्स हुजन हा तमा हिते आ रखा पर द टीचर हिते सिंगुलर आ तंहिंजे करे द टीचर विथ हिज स्टूडेंट्स इज enjoying. हिन रोमी लास्ट सेंटेंस आहे either of them. Oh, well done. कल डिस्कस कयो either or neither nor जेकॾहिं पंहिंजे पेयर वर्ड सां हुजनि either छो सां गॾु or सां neither nor सां गॾु हुजनि असां पद वारे सब्जेक्ट जे मुताबिक़ असां हेल्पिंग वर्ब रखंदासीं माना जिन हेल्पिंग वर्ब रखणो आहे उन जे भरिसां ॾिसंदासीं सब्जेक्ट कहिड़ो आहे उन जे मुताबिक़ असां हेल्पिंग वर्ब रखंदासीं पर जेकॾहिं either पंहिंजे पेयर वर्ड सां गॾु न आहे either of them either of us either of you either of the boys either of the girls either of my friends either of your guests जेकॾहिं either of सां गॾु आहे पंहिंजे पेयर वर्ड सां either or सां गॾु न आहे त पोइ यादि रखी छॾियो हमेशह उन सां उहो हेल्पिंग वर्ब लॻंदो आहे जेको ही शी सां लॻंदो आहे मक़सद सां इज़ लॻंदो आहे छा लॻंदो आहे so either of them is either of you is either of them is either of us is सही है बाबू आपके हाल समझ में अची वई ॻाल्हि मक़सद जेको आहे सो सम्झणा पहिरीं असां सम्झी वञूं जेकॾहिं हिकिड़ो सेंटेंस असां सम्झी वञूं ऐं उन जहिड़ा पोइ कई सेंटेंस मिली सघंदा असां पाण सॉल्व कयूं असुल में जेको ही लॉजिक आहे सेंटेंस जो अंदाज़ हिन जो तरीक़ो हिन जो मेथड हिन जा रूल्स सम्झ में अचनि पोइ त असांखे कहिड़े क़िस्म जा सेंटेंस मिलनि कहिड़ा बि उन में वर्ब यूज़ थियल हुजनि असां लाइ का मुश्किल हेल्पिंग वर्ब पुट अप करण में का मुश्किलात कान ईंदी असां वटि ऑप्शन कहिड़ा आहिनि मां हिकु दफ़ो ही जेका सेंटेंस पाण लिखिया आहिनि हिकु दफ़ो पढ़ी वञूं था आई एम टीचिंग यू present continuous tense था सब sentence we are learning English they are playing hide and seek simple sentence हर को समझण वारो बणजी वञे she is singing melodiously a boy is dancing in the party the boys are sharing their ideas our principal and teacher is making a speech प्रिंसिपल भी होता है टीचर के क्लास को ऐसा के पढ़ाए तो तंजे करे our principal and teacher is making a speech I as well as he am waiting for them the teacher with his students is enjoying either of them is telling a lie either जो बेटे अमेरिकन इंग्लिश जो फर्क आने लिहाज के इधर जो कलाम के इधर जीवो everybody collective everybody nobody somebody someone something अड़े किस्म जा जेकी वर्ड हुजनि इंडेफिनिट प्रोनाउन अक्सर करे छा उन सां असां हमेशा हेल्पिंग वर्ब ओ यूज़ कंदा आहियूं जेको ही शी सां यूज़ थींदो आहे माना छा so everybody is commenting on her post छोकरी पोस्ट हर को ने देखम जी बाबू होते either you or he हां जी कलो तो कल डिस्कस कयोसी either or सां बस सब्जेक्ट अलग थियन neither nor सां बस सब्जेक्ट अलग थियन असां के हेल्पिंग वर्ब ओ पुट अप करणो आहे जिते असां के हेल्पिंग वर्ब रखणो आहे भरसा वारो सब्जेक्ट ॾिसंदासीं कहिड़ो उन मुताबिक़ बाबा either you or he is disturbing the class either you or he is disturbing the class is जो ना अपने grammar is an art of putting right words at right places grammar एकड़ो फन कारीगरी त सही लफ्ज सही जाइ ते रखया वञन अज असां उन फन उन कारीगरी के सिखी रहिया आहियूं त कहिड़ा लफ्ज कहिड़ी जाइ ते रखया वञन आहे त is am or किथे is लॻंदी किथे am किथे this is art so grammar is तंहिंजे करे त सियाणे ॾाढी खूबसूरत डेफिनेशन लिखी आहे खोड़ ग्रामर जी डेफिनेशन ग्रामर इज एन आर्ट ऑफ पुटिंग राइट वर्ड्स एट ग्रामर हिकिड़ो फन आहे कारीगरी आहे हुनर आहे सियाणप आहे ॾाहप आहे त सही लफ़्ज़ सही जायुनि ते रखिया वञनि अॼु असां
कोशिश करे रहिया आहियूं त सही हेल्पिंग वर्ब सही वर्ड सही लफ्ज सही जाइन ते रख सही बाबू सो either चलो either you or he is disturbing the class अॼु सम्झ में अचे पई कल्ह वो आदत पियल आहे न इंग्लिश जी त पोइ उन लिहाज़ खां त अॼु कोशिशि मां भरपूर करे रहियो आहियां त जेकी बि शइ तव्हांखे सिंपल सिंधीअ में सम्झाइण जी कोशिशि कयां जी बाबू each of them बाबा each of them बि थी सघे थो each of you each of us कुझु चईंदा आहिनि each of his या each of their हमेशा आप खां पोइ each आप खां पोइ जेको हिते ईंदो त ऑब्जेक्टिव केस हूंदो ऐं ऑब्जेक्टिव केस प्लूरल हुअणु घुरिजे each of him नथो थी सघे each of her कोन थो थी सघे each of you जो थी सके तो प्लूरल स्टाइल सो each of them each of us each of you जी बाबू जॾहिं हुते हिते डिस्कस कयोसीं each of them जॾहिं बि each हुजे जॾहिं बि each अचे कॾहिं ॾिसो हमेशा तो each of the boys plural noun भी ईंदो त plural each of the boys each of the girls each of the students each of the teachers each of the drivers each of the shopkeepers जॾहिं बि each of सां मिलाईंदासीं अॻियां असांखे pronoun ॾींदासीं plural हुअणु घुरिजे ऑब्जेक्टिव केस जे noun ॾींदासीं त बि plural हुअणु घुरिजे so each of them ऐं जॾहिं बि यादि रखी छॾियो जॾहिं बि each of them या हिते pronoun objective case यूज़ थियल हुजे जीअं them यूज़ थियल आहे या noun यूज़ थियल हुजे पर each ॾिसंदासीं हेल्पिंग वर्ब वरी बि असांखे यादि अची वेंदो ही शी वारो छा लॻायासीं यादि रखी छॾियो हाणे वरी हिन जो हिकिड़ो ॿियो स्टाइल बि यूज़ थींदो आहे सो each of the boys इहो डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन थी वियो पर लिखां each boy ॾिसो तव्हां ॾिसो मां हींअर ॻाल्हि पियो कयां बाबा each of the boys थींदो प्लूरल मिलो each of the girls each of the teachers each of the students each of the principals मां पियो चवां त बाबा प्लूरल नाउन यूज़ थींदो हिन सां हिकिड़ो सेंटेंस मिली वञे each boy त बाबू यादि रखी छॾियो इहो डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन आहे न इहो वरी डिस्ट्रीब्यूटिव एडजेक्टिव थी वियो जॾहिं each सां डायरेक्ट ऑफ जो विच में सहारो न रेजिस्टेंस न हुजे डायरेक्ट each सां गॾु को नाउन मिले त उहो सिंगुलर नाउन थींदो आहे ऐं उन महिल बि हेल्पिंग वर्ब उहो ई साॻियो ही शी वारो कहिड़ो माना हिकु सेंटेंस हिकिड़ो थो चए each of the boys is working hard here हिकिड़ो छोकिरो ईअं थो चए ॿियो वरी उथियो ॿियो थो चए सर each boy is working hard here ॿई सही आहिनि हिकिड़े डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन यूज़ कयो ॿियो डिस्ट्रीब्यूटिव एडजेक्टिव यूज़ कयो पर each त यूज़ कयो न असांजे ज़हन में each हुअणु घुरिजे जॾहिं बि each यूज़ कंदासीं हेल्पिंग वर्ब ही शी वारो यानी so each of them is encouraging us आवाज़ सम्झ में आयो ॻाल्हि अॻिते मूं था कयूं neither of you is speaking the truth जी बाबा neither हाणे हिकिड़ो लफ़्ज़ हिते either यूज़ कयोसीं जो हिते यूज़ कयो neither either जो पेयर वर्ड और neither जो ना जॾहिं पेयर वर्ड सां यूज़ थियनि बैद वारे सब्जेक्ट खे नज़र कबी छा ते बैद वारे पर जेकॾहिं पेयर वर्ड सां यूज़ न थियनि त पोइ हमेशा is यूज़ कंदा आहियूं माना प्रेज़ेंट कंटिन्यूअस में either of you is अचे भई सम्झ में ॻाल्हि बाबा either ऐं neither जेकॾहिं पेयर वर्ड सां यूज़ थियनि त पोइ असां यूज़ कंदासीं छा प्लूरल न either और neither न जेकॾहिं बैद वारे सब्जेक्ट जे मुताबिक़ पर either जेकॾहिं पंहिंजे पेयर वर्ड सां न हुजे either जो पेयर वर्ड और neither जो न पेयर वर्ड सां न कंहिं ॿिए स्टाइल में यूज़ थिए त यादि रखी छॾियो उन महिल असां छा यूज़ कंदासीं सिंगुलर हेल्पिंग वर्ब यानी इज़ मेनी स्टूडेंट्स ॿुधाए पियो में केतिरा ई ॿार घणा ई ॿार खोड़ ई ॿार त हिते छा यूज़ कयां पर हिते तो पॉइंट अचे जेको मुख़्तलिफ़ टेस्टुनि में ॾिनो वेंदो आहे मेनी सां गॾु अॻियां अ हुजे उन महिल नाउन बि सिंगुलर यूज़ थींदो ऐं हेल्पिंग वर्ब बि सिंगुलर यूज़ थींदो मेनी अ स्टूडेंट छा लिखां
बाबा मेनी सां डायरेक्ट प्लूरल नाउन यूज़ थींदो आहे, हेल्पिंग वर्ब प्लूरल यूज़ थींदो आहे, पर मेनी हुजे त नाउन बि सिंगुलर यूज़ थींदो त हेल्पिंग वर्ब सिंगुलर थींदो। सही आहे बाबा इहा ॻाल्हि? यादि रखी छॾियो, ही मुख़्तलिफ़ क़िस्म जा सब्जेक्ट आहिनि, ॾाढा स्पेशल इम्पॉर्टेंट। जी चए थो neither she nor I, neither she nor I। हाणे सब्जेक्ट थी विया ॿ, पर neither nor पंहिंजे पेयर वर्ड सां, either or neither nor पंहिंजे पेयर वर्ड सां आया। असां सिखियो कल्ह खां वठी असां डिस्कस कयूं पिया त neither nor जॾहिं पंहिंजे पेयर वर्ड सां यूज़ थिए त उहो बर्द वारे सब्जेक्ट ते फोकस करे उन मुताबिक़ असां हेल्पिंग वर्ब रखंदासीं। सो neither she nor I सां छा लॻंदो? ऑप्शन। ऑप्शन तव्हां वटि टे, इज़, एम, आर। छा लॻायां? एम। अॻिते आहे ही टुगेदर विथ हिज फ्रेंड। हू मुख़्तलिफ़ अॻिते पोइते करे लिखिया आहिनि इन करे जो तव्हांखे थोरो ज़हन में अचे त कहिड़ो हेल्पिंग वर्ब। छो त कल्ह कुझु सिखियासीं, अॼु त असांजे ज़हन में इहा ॻाल्हि पुख़्तगी असां समाइजी वञे त हिते कहिड़ो हेल्पिंग वर्ब रहिजी आहे। ही टुगेदर विथ हिज फ्रेंड्स, मूं हिकिड़ो लफ़्ज़ चयो हो, एज़ वेल एज़, टुगेदर विथ, अलॉन्ग विथ, टुगेदर विथ। इन्हनि सभिनी सब्जेक्टनि सां जेकॾहिं इन्हनि सभिनी लफ़्ज़नि सां जेकॾहिं सब्जेक्ट अलॻि कया वञनि त पहिरें सब्जेक्ट ते फोकस कयो वेंदो। सो ही टुगेदर विथ हिज फ्रेंड्स छा लॻे? इज़ शाउटिंग स्लोगन्स। गॉट इट? ओके जी बाबा। नो वन, नो बॉडी, नथिंग, समवन, समबॉडी, नो एनीबॉडी, नो वन, अहिड़े क़िस्म जा जेकी बि आहिनि प्रोनाउन यूज़ कया वेंदा हमेशह उन्हनि सां हेल्पिंग वर्ब सिंगुलर। इज़, नो बॉडी इज़ गेटिंग हिज पॉइंट्स। ऑल जेकॾहिं नाउन खां सवाइ यूज़ थी वञे त हिते इंडेफिनेट प्रोनाउन आहे, पर जेकॾहिं ऑल सां गॾु हिते नाउन यूज़ थी वञे त एडजेक्टिव ऑफ नंबर थियो। माना एडजेक्टिव ऑफ नंबर में इंडेफिनेट एडजेक्टिव जो थियो। एडजेक्टिव ऑफ नंबर जा ॿ क़िस्म आहिनि, डेफिनेट ऐं इंडेफिनेट, त इंडेफिनेट एडजेक्टिव थियो। सो ऑल बॉयज़ ट्राइंग, ऑल बॉयज़ आर ट्राइंग, पर जेकॾहिं ऑल हुजे तॾहिं बि आर। पर हिते हिकिड़ो पॉइंट ॿियो बि आहे जेको मां फ़िलहालु डिस्कस नथो कयां त ऑल छो त अनकाउंटेबल ऑफ यूज़ थींदो आहे। बहरहाल हिते ऑल आर ट्राइंग देयर बेस्ट, ऑल सां हमेशह प्लूरल। सम बॉयज़ आर, ऑल सम बि इंडेफिनेट प्रोनाउन आहे। गॾोगॾु जेकर हिन सां गॾु नाउन लॻाईंदासीं त इंडेफिनेट एडजेक्टिव बणिजी वेंदो, यानी एडजेक्टिव ऑफ नंबर जो क़िस्म आहे। सो सम सां बि हमेशह प्लूरल। सम आर, तव्हां हिकिड़ो कोन पढ़ियो आहे, सम आर बॉर्न विथ गोल्डन स्पून्स इन देयर माउथ्स, के ॼमंदे ई ॼाम हूंदा आहिनि। सम सां छा लॻियो पियो आहे? आर। सो सम सां हमेशह आर यूज़ कंदासीं, बोथ सां बि हमेशह असां आर यूज़ कंदासीं, ॿई। सो हाणे हिकु सभु सेंटेंस मुकमिल थी विया। हाणे मां हिकिड़ो दफ़ो वरी ही पढ़ां सेंटेंस। एवरीबॉडी इज़ कमेंटिंग ऑन हर पोस्ट, either you or he is disturbing the class, each of them is encouraging us, neither of you is speaking the truth, many students are listening to me, many a student is attending this class, neither she nor I am taking tea, he together with his friends is shouting slogans, nobody is getting his points, all are trying their best, some are wasting their time, both are fighting each other. Got it? बिल्कुल जी बाबू। हाणे हितां थोरो ध्यानु, जेकॾहिं असां इन्हनि सेंटेंस खे कयूं था प्रेज़ेंट कंटिन्यूअस में, प्रेज़ेंट सिंपल में चेंज, त छा करिणो पवंदो? असांखे सभु हेल्पिंग वर्ब ख़तमु करणा पवंदा। हिन वर्ब मां इंग फॉर्म बि ख़तमु करिणो पवंदो। पोइ ॿ ऑप्शन रहंदा। मिसाल तौरु ॿ ऑप्शन कहिड़ा रहंदा? टीच या टीचिस, लर्न या लर्न्स, प्ले या प्लेज, सिंग या सिंग्स। तव्हां कोशिशि वञी, मां हिकिड़ी लाइन जल्दी ॿुधाए थो वञा, तव्हां घर वञी कोशिशि कजो त ही जेकी बि सेंटेंस आहिनि
प्रेजेंट कंटिन्यूस में लिखिया आहिनि तव्हां कोशिशि करे वञी इन्हनि खे कन्वर्ट प्रेजेंट सिंपल में कजो कीअं कंदा हेल्पिंग वर्ब ख़तमु कंदा वर्ब इंग फॉर्म ख़तमु कंदा बाक़ी वर्ब में एस या ई एस जो जिते ज़रूरत हूंदी इज़ाफ़ो कंदा जीअं आई टीच यू वी लर्न इंग्लिश दे प्ले हाइड एंड सीक शी sings थींदो न हाणे she sings melodiously a boy dances in the party the boys share their ideas our principal and teacher makes his speech cha it is makes his speech I as well as he wait for them the teacher with his students enjoys baba enjoy थींदो आहे enjoys teacher जे मुताबिक़ either of them tells a lie अड़े नमूने सां सब सेंटेंस तव्हां प्रेजेंट सिंपल में चेंज कंदा त तव्हांजी हिकिड़ी प्रैक्टिस थींदी सो इंशाल्लाह वी विल बी अगेन टुमारो होप यू वुड हैव गॉटन द पॉइंट्स सो थैंक यू वेरी मच अल्लाह हाफिज़